सलवात। अल्लाह बतफ़ैले मासूमीन तमां सभिनी जो इन पाक ज़िक्र में अचण विहण, शबीर जे बचन जो ज़िक्र ॿुधण क़बूल फरमाए। जेतिरो टाइम सीड़ाए मज़लूम के ॾिनो अथव, जेतिरी मुंहिंजे भाइरनि मुंहिंजे बचनि मज़लूम जे तॾे विछाइण में मेहनत कई आहे, ख़र्च कयो अथनि, जेतिरो टाइम लॻायो अथनि, दुआ आहे अल्लाह उन्हनि जो हर लम्हो क़बूल फरमाए। सैयदा जे सदके ख़ालिक़ सभिनी जूं हाजतूं पूरियूं फरमाए। ज़माने जे इमाम के अल्लाह असां ते राज़ी रखे। मौला जे आवान ऐं अंसवार में अल्लाह शामिल थियण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए। अॼु 18 सफ़रुल मुज़फ़्फ़र आहे। अल्लाह करे करबला जे नवाब जो सदको को वो करम करे ॾेखारे जो ज़ाइरीन जूं मौला हाजतूं पूरियूं फरमाए। खुशनसीब हिन उहे ज़वार जेकी हिन वक़्त करबला जे नवाब जे ज़ियारत में मशगूल आहिनि। तव्हां अंदाज़ो लगायो ऐं वेही ज़हन में सोचो त जेॾीमहिल ज़वार मोटी ईंदा आहिनि त काथा लॻाईंदा आहिनि। इन साल 8 करोड़ हुसैन जे ज़वारी ते ज़ाहिर आया। के चवंदा 7 करोड़ ज़वार करबला जे नवाब जे जागीर में दाख़िल थिया। अजीब शइ आहे, जेॾीमहिल 2-3 हज़ार माण्हू करबला में दाख़िल थींदा आहिनि त तव्हांखे महसूस थींदो आहे त सोढ़ वधी वई आहे। हुसैन जो को मुजज़ो आहे जो 8 करोड़ माण्हू करबला में जेकी वया आहिनि उन्हनि दाह न कई आहे त असांखे हुसैन ज़ियारत न कराई। ही त आहे ज़ाहिरी असांजूं मादी अखियूं जो असां काथो लॻायोसीं त हेतिरा करोड़ माण्हू करबला में वया। अचो त मासूम खां पुछूं। फरमाइनि था काइनात में जेतिरा ज़मीन आसमान में अल्लाह ज़र्रात पैदा कया आहिनि, अल्लाह इन्हनि हिक हिक ज़र्रे जेतिरा तादाद में खुदा फ़रिश्ता पैदा कया आहिनि जिन जी तमन्ना हूंदी आहे त असां बि हुसैन जी ज़ियारत कयूं। फर्ज़ कयो 8 करोड़ है लातादाद फरिश्ता। अच्छा जे मुस्तफ़ा अचे त अंबिया बि ताज़ीम लाइ ईंदा या न ईंदा? अंबिया जो तादाद ॾिसो, वरी अंबिया जे तादाद खां पोइ फरिश्तनि जो तादाद, वरी औसिया जो तादाद, वरी औलिया जो तादाद। या करबला बिस्मिल्लाह जिंदाबाद जिंदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। बे ॻाल्हि पे कयमि तव्हांजी ख़िदमत में, गौर सां ॿुधिजो। जेतिरा आहियो गंज आहियो, मूंखे उमेद कान हुई। बहरहाल हाणे ही सभई ज़ियारत था, ये मापाइनि किथे था पंहिंजो पाण। हुसैन फरमाए थो तोखे ख़बर कान्हे का
त मां हुसैन चाहियां जे पंहिंजो फज़ल ॾेखारियां त ज़मीन तुंहिंजे नज़रनि में एतिरी हूंदी, हीअ ज़मीन एॾी वसी थी वेंदी जो इहे बि मापंदा इन्हनि जेतिरा ॿिया हुजनि त बि हुसैन जे ज़मीन में कमी न ईंदी। करबला छा है? करबला हज़रत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जन जेको ग़ुलाम आहे जंहिंजो नालो आहे अबू हाशिम। सभु चूंडियल माण्हू वेठा आहियो, मूंसां ॻाल्हायो, छा नालो खयो अथमि जी? अबू हाशिम। मौला जन फरमाइनि था अबू हाशिम मुंहिंजी तबीयत सही कान्हे, करबला तो वञ। मौला फरमाइनि था हा करबला। छो मौला? फरमाइनि था मुंहिंजी तबीयत सही कान्हे, वञ शबीर जे करबला मां जेका खाके शिफ़ा हुजे, जेका मिट्टी हुजे, उहा वञी खणी आ त मां इस्तेमाल कयां त इमाम खे शिफ़ा मिले। तव्हांजी तवज्जो कान्हे का? करबला जे नवाब जे खाके शिफ़ा मां इमाम शिफ़ा वठां। मौला तव्हां त पाण शिफ़ा आहियो। मुझे मौला जन फरमाइनि था तोखे ॾसणी त इहो तो चाहियां असां अहल बैतन मां जॾहिं बि कंहिंजी तबीयत नासाज़ थींदी आहे त असां सभिनी जे इलाज जो नालो करबला जी मिट्टी आहे। अच्छा मिट्टी आहे न, हीअ जेका मिट्टी वेठा जेतिरो टाइम बि हो हुननि मिट्टियुनि खां बहितर। तव्हां सिंधी न ॻाल्हाईंदा हूंदव, मूंखे ख़बर कान्हे का, मता न सम्झंदा हुजो, उनजे करे जे सम्झंदा आहियो कॾहिं कॾहिं तव्हांजी चुप ईअं थी लॻे पई ॼण तव्हां अफ़गानिस्तान मां आया आहियो। जेकॾहिं सिंधी सम्झंदा आहियो त मूंसां ॻाल्हाइजो। हूअ मिट्टी लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन, या हुन मिट्टीअ ऐं हिन मिट्टीअ में ऐं मस्जिद जे मिट्टीअ में फ़र्क़ु आहे न। हिन मिट्टीअ खे इज़त थी मिले जो हिते हुसैन जो ज़िक्र थो थिए, हुन मिट्टीअ खे इज़त थी मिले जो सभिनी जे ज़िक्र सां गॾोगॾु सभिनी जे ख़ालिक जो ज़िक्र थो थिए। हाणे हिन मिट्टियूं, इन मिट्टीअ जो मक़ाम छाजे करे आहे? साहिब ज़िक्र जे करे। मां तव्हां खां थो पुछां, कंडियारे वारो मूंखे ॿुधायो जंहिं जगह ते हुसैन हुजे त उन हुसैन जे ज़िक्र जे करे उन मिट्टीअ जो एॾो असर हुजे। जे मिट्टीअ में असर आहे त इन मिट्टीअ जे मालिक जो असर छा हुजणु घुरिजे? इन्हें जे करे मुझे मासूम तो फरमाए टे शयूं हुसैन के अल्लाह अहलियूं अता कयूं हिन जेके सिवाय हुसैन जे बे कंहिंखे न मिली। पहिरीं शइ दुआ जी क़बूलियत। शायद तहां ते मां नथो पहुची सघां। दुआ जी क़बूलियत वह कीअं फरमाइनि था? मौला तो फरमाए कुब्बे हुसैनी जे हेठां बीही दुआ तूं घुर, तुझे दुआ जे क़बूलियत जो हुसैन ज़ामिन। कुछ जगहूं आहिनि हिते दुआ था घुरूं क़बूल आहे, ऐं तव्हां ॾिठो हूंदो, मां बि ॾिठो आहे, तव्हां बि ॾिठो हूंदो, अक्सर करे कुछ अहिड़ियूं जगहूं आहिनि जिन जगहुनि ते जेकॾहिं कंहिं मुर्शिद ज़ादी या कंहिं मुर्शिद ज़ादे जो
शबीह ताबूत रखियो वेंदो आहे त मर्द औरतूं अची ऐं उते रब खां हाजतूं घुरंदियूं आहिनि। हुसैन जे सदके में ख़ाली कोई न वेंदो। साईं परवेज़ बाबा मूंखे रात का दोस्त ॿुधाइनि शहजाद कोट में चवनि पिया त सुन्नी भाइर सुन्नी असांजी जान आहिनि। सुन्नी भाइर उन्हनि जूं औरतूं सोन जा ज़ेवर ठहराए खणी अची शबीह में रखंदियूं आहिनि ऐं रखी पोइ चवंदियूं आहिनि हुसैन तुंहिंजे दरवाज़े तां रब असांखे ख़ाली न मोटायो। हाणे इहा हाजत पूरी थी। इहा हाजत पूरी थियण खां पोइ उहा मन्नत ॾयूं थी वञा वरी अहिड़ियूं 5 ॿियूं बासियूं थी वञा। मूंखे यादि आहे ऐं मूंखे यकीन आहे जॾहिं पहिरें दफ़े ई सवाल रद्द न कयई त अॼु छो रद्द कंदे। हिकिड़ी आहे मस्जिद जी जगह दुआ क़बूल थींदी आहे। यार हिकिड़ी महिरबानी वरी अॻिते अची वई अॻियों जगह पई आहे ख़ाली जेको अॻिते न ईंदो न त मां चवंदुमि उनजी दुआ क़बूल न थींदी। ॾिसो केॾो ठहो था जेॾी महिल पाण में गॾु आहियो था। सलवात ईअं न पढ़बी आहे, इहा लाहिण वारी सलवात आहे, पढ़ाइण वारी सलवात पढ़। हिकु त टाइम कोन्हे ऐं जेकॾहिं तव्हां थोरी तवजो कंदव त ॼण 2-3 मिंट मूंखे पढ़ण में आसानी थी पवंदी। मुंहिंजो टाइम इलाही परे परे वञिणो आहे ऐं हे मुंहिंजे साईंअ जी हुक्म जी तामील आहे जंहिंजे करे मां हाज़िर थियो आहियां। अंदाज़ो लॻायो मौला कुस्मा किथे शहजाद कोटा मां राति निंड न कई आहे। भॼी भॼी वरी हुसैन जे ज़िक्र में शामिल थियो आहियां। ज़ाहिरा वरी ॿिया बि इंतज़ार में हूंदा। फरमाइनि था त दुआ जी क़बूलियत जूं जॻहियूं मस्जिद में दुआ घुरो घर में दुआ घुरो त क़बूल थींदी आहे। वरी जे मस्जिद में अचो त अञा वधीक वरी जामिया मस्जिद में अचो त अञा वधीक क़बूल थी। वरी जेकॾहिं अञा वक़्तु लॻेव त मस्जिद नबवी में वञी दुआ घुरो त नबी जे सदके उहा अञा जल्दी क़बूल। वरी जेकॾहिं अञा वक़्तु लॻेव त काबतुल्लाह जे ॿाहिरों जेका मस्जिद आहे मस्जिदुल हराम उते बि ही वञी दुआ घुरो त अञा वधीक क़बूल। जे अञा वक़्तु लॻेव त सिधो काबे ते नज़र पएव मुंहिंजो मासूम तो फरमाए जीअं मस्जिदुल हराम मां दाख़िल थींदे काबतुल्लाह ते नज़र पवई उन वक़्तु ई उते झुक सर सजदे में रखी जहिड़ी वणई दुआ घुर काबे जे सदके हो रद्द न कंदई। वरी जेकॾहिं अञा वक़्तु साथ ॾेव त वञो काबे में। हाणे मूंखे तव्हां सभु वेठा आहियो हिकिड़े फ़ैसिले जे लाइ मां तव्हां सभिनी खे मुंतख़ब थो कयां। मां अमीन कहिड़ा ॻोल्हियां बसि तव्हां मुंहिंजा अमीन बि आहियो त साहिब फ़तवा बि आहियो। मूंखे तव्हां ॿुधायो जंहिं काबे जे सदके में दुआ रब ख़ाली नथो मोटाए त जंहिंजे अचण साण काबो काबो थिए उन अलीअ जो मक़ाम छा हुजणु घुरिजे। हाणे हिकिड़ी त दुआ थी आहे। कल्ह हुयो इमाम रिज़ा जे शहादत जो ॾींहुं। मौला रिज़ा जी दुआ छा आहे? मौला फरमाइनि था जे एॾहिं दुआ क़बूल न थियई त मां इमाम मशहद मां तोखे सॾियां थो चवाएं तो अची हिते दुआ घुर। मां इमाम रिज़ा तुझे दुआ जे क़बूलियत जो ज़ामिन आहियां।
टे दुआऊं दुनिया में कबूल कंदो मैं, टे दुआऊं आखिरत में कबूल कंदो मैं। जेके दुनिया में दुआऊं कबूल कंदो मैं जहड़ियों बड़ाई घुर, जेके आखिरत में कबूल कंदो मैं पेरी पेरी जगह थी जिते हथ माइट कढ़ी ही बीह रहा। हानी असांजो बस न थो चाहे हुआ मौत। चुप थी आयो तव्हां न ॾिठो हूंदो कंहिंखे मौत। मां सम्झां मौत वा जगह आहे जिथे इंसान बेवस कि न तव्हां कंदो आहियो बेवस। मौला फरमाइन त मुंहिंजी ज़वारी कर, मां इमाम ज़मानत थो खणा जिते पंहिंजा कम न ईंदई। रिज़ा मलकल मौत के चवंदो तकलीफ़ न ॾिजांसि, हे रिज़ा जो ज़वार आहे। जी हिकड़ी शइ इहा, ॿी कहिड़ी शइ? फरमाइन त मिट माइट दोस्त अहबाब क़ब्र में लाहींदई। क़ब्र में लहण खां पोइ वरी वेठा मथों लताड़ींदई, मथां निकिरी अचे। ईअं ई चवां न, लताड़े लताड़े मथों ॾाढो लिंबी वींदा त वरी कोई लड़ंदो ई कोन। केतिरनि खे ई ख़बर कान्हे त मुंहिंजे पीउ जी ख़बर काथे आहे। वणे वञनि त ख़बर पवे। हाणे जेकॾहिं वञनि ई न त ख़बर जी ख़बर नथा ॻाल्हायो, ख़बर जी ख़बर न पवंदी। पोइ मां हिकिड़ो लफ़्ज़ चवां, नाराज़ बि न थींदव ऐं छो थींदव? मूंखे तव्हां ॿुधायो, जेको पीउ सां सचो कोन्हे उहो पाड़े सां सचो हूंदो? जी ऐं पीउ मां आहिनि छा? हिकिड़े शख़्स अची चयो मौला बास बासीअ में हाणे उहा मुंहिंजी पूरी थी वई आहे, मां छा कयां? या मौला गुनाह कया हम, हाणे जे गुनाह माफ़ करायां त छा कयां? वञ माउ जी क़ब्र ते वञी दुआ घुर, मां दुआ कंदई ख़ुदा तुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾींदो। असांखे मौला चयो आहे त माउ जे ज़रिए गुनाह माफ़ कराए। असां माउ जे करे गुनाहनि में इज़ाफ़ो कंदा आहियूं जो दुआ घुरण वारीअ खे ई घर मां कढी छॾींदा। तव्हांखे न आहियां, मां तव्हां सां ईअं मिली वेठो थो ॻाल्हियूं कयां, तव्हां अहिड़ा न हूंदव। बसि मुंहिंजा पुट खोड़ थियो बसि। मां ॻाल्हि कहिड़ी पे कई? मां जी क़ब्र ते वञ, मौला पानी जो आयो त अम्मा जी क़ब्र ई लुड़ी वई। हाणे काॾे वञा? मौला फरमाइनि त वञ हिकु जॻह ते वेही मिट्टी गॾु करे क़ब्र वांगुरु करे हाणे नियत कर त हीअ बाबे जी आहे, हीअ माउ जी आहे। इन्हे क़ब्र के माउ सां निस्बत ॾेई दुआ घुर, मां इमाम तो चवां इतां बि ख़ाली न मोटंदे। ऐं असां हाणे ॻाल्हि कंदुमि त तव्हां चिड़ी वेंदव, जेके न चिड़ंदव सलवात पढ़ो। मुजाहिद भाई आयो आहियां, मां पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी कयां, सुभाणे जो इमाम मुंहिंजे गिचीअ में हथ विझे। तंहिंजे करे हिन ॼाणनि त मौला ॼाणे। वॾो मसइलो आहे असांजे जवान वटि, पसंदि जी शादी।
न्याणीअ वटि बि पसंद जी शादी, उन में सब खां पहिरियां चाहे शकिल चङी हुजे। पर अॼु शकिल जहिड़ी तहिड़ी त बि हली वेंदी, पैसा ॾाढा हुजनि, ॻाल्हाईंदो त मां हलंदुमि न। पैसा घणा हूंदसि सुभान अल्लाह। ऐं टियों या वरी नौकरी भली हुजेसि। अचो त मौला को पुछो, मौला शादी केड़ी करण घुर्जे? फरमाइन था शकिल पोइ ॾिस, पहिरियों ॾिस त ज़हरा जो चवण कंदी आहे या न कंदी आहे। अच्छा, मौला जेकॾहिं बतूल जो चवण कंदी आहे त हुनजो फ़ाइदो? मौला फरमाइनि था जंहिं जगह ते बतूल जी पैरवी हलंदी उहो घर हिते बि जन्नत आहे त हुते बि जन्नत आहे। जे कई पसंद जी शादी, मूंखे जेको पहिरियों हो उहो त छॾियो विसारे था। जे कई पसंद जी शादी चइनि ॾिहाड़नि खां पोइ खना खेड़ा मुल्क बहेड़ा, चई भाणे सां न रहंदी मां यार, मां वरी वरी तो चवां तव्हां चुप थी विया आहियो, मां तव्हांखे न आहियां, मां मिड़ेई पियो थो पढ़ां। मां भाणे सां न रहंदी, पिणे सां न रहंदी, मां सां न रहंदी। हिकिड़ी न्याणीअ जी ॻाल्हि कंदा आहिनि, पढ़ण जी आई, मुड़ुस खे चई ॻाल्हि ॿुध, या मूंखे रहाए या पाण वारे माइटनि खे रहाए, पसंद छा चवां मां, अखियूं अंधियूं। हिकु लफ़्ज़ अञा चवां, बर्दाश्त कंदव न? इंसान के जेरी महिल कचहरी कंदो त चवंदो औरत बेअक़ल आहे। अक़ल कंहिंखे ॾिनो अथई? मर्द खे। ॻाल्हि त ॿुधो, बेअक़ल मर्द खे अक़लमंद खे पंहिंजे चवण थी हलाए त माना मर्द जहिड़ो त बेअक़ल कोई कोन्हे न। बेअक़ल जे चवण ते जेको हले उहो को अक़लमंद हूंदो छा? हाणे हिते थी धार वञणी, मूंखे खिल बि ईंदी आहे ॾाढी, चई मां तो वारनि सां न रहंदी मां। जेॾी महिल इहा न्याणी वरी पेके वई, भाइरनि खे गॾु करे थी चवे जुदा न थीजो, हिकु हूंदव त इज़त पाईंदव। हिते चए थी त गॾु न रहंदमि, हुननि खे छिनण नथी ॾे। इहा अथव अॼोके दौर जी शादी। शायदि मां ग़लति चयो। अच्छा, जे मां सही चयो आहे त हिकिड़ो जुमिलो अञा चवां। सब खां पहिरियां वज़न पवंदो माउ ते, इहा निकिरे। हाणे माॾे ॾिसजो, पुट माउ खे कढी हित टोपी पाईंदो, ॾहे सरासई का ॻाल्हि। अरे जे मां भेरीअ दलेर थिए, ॿियनि जे पेरनि ते पियो रहे, तो जहिड़ो त बेग़ैरत ई कोई कोन्हे को। नथी ॻाल्हि बणेव त मां यार बसि कयां। जंहिंखे माउ जी गैरत कोन्हे, पाण माउ उस में वेठी तोखे छांव ॾिनई, पाण बुख ते वेठी तोखे ढव कराई, पाण ईद जे ॾींहं बि मेरा कपिड़ा पाए तुंहिंजे लाइ भला वरतई। अॼु जे उन्हे खे कढियो थी त तूं कहिड़ो रहंदे? दुआ जे क़बूलियत जी ॿी जगह
काबो याद आ हाणे अचो मस्जिदुल हराम वरी उन खां पोइ काबो काबे में वञो न अल्लाह तव्हांखे ज़ियारत कराए ऐं जिन ते हज वाजिब आहे करे अचो हज वाजिब अथव नथा कयो त मुंहिंजो मौला फरमाइनि था त जेको ॼाणे वाणे हज नथो करे उनजो मौत या यहूदीअ वारो थींदो या नसरानीअ वारो थींदो इन करे हज करे हाणे हज करण खां पोइ मौला तो फरमाए तो वडी शय इया तो हाणी अचो करबला करबला तो गाल निकती न करबला अच्छा वरी इने में हिकिड़ी अजीब शय आहे त मेरा मज़ो कोन साईं मां वञा पियो रस्ते में दिल घुरियो त मां मच्छी खां बविखूं खयम त हेॾो डंभरो अॻियां माण्हू झली वेठो अरे तुझो को ज़र्फ़ ई कोन्हे को हेतिरो पंध करे हुसैन को रुगो मच्छी घुरण वियो आहे तूं त पंध करे जो वियो आहे त शबीर जे लाइ कदम कदम ते चओ त मां जेतिरियूं विखूं खणा पंहिंजी ज़ियारत कराए त मज़ो अचे न लब्बैक बिन जगहुनि ते लब्बैक जा नारा हूंदा आहिनि या करबला या हज लब्बैक जी माना छा आहे लब्बैक जी माना है हल अज इतने छड़िया तो सिर्फ इहो रुगो जुमलो हज करण वेंदा आहियो मस्जिद शजरा वटि जेॾी महिल वेंदव त हुते एहराम ॿधंदव एहराम ॿधंदव छा मतिलबु आहे एहराम हाणे हे जेके लटा कपिड़ा आहिनि तव्हांखे बोस्कियूं पातल आहिनि अलाए छा छा पातल आहिनि अलाए काटनियूं था चयो अलाए छा था चओ चई त इहे सभु कपिड़ा पंहिंजा लाहे ये मुंह वारो यूनिफॉर्म पाए चाहे गोदड़ी बदला चादर मथे ते पियला माना टिकण भी अगते हली कराइंदे मलंग थी हाणे जेॾी महिल अल्लाह जे दरबार में वेंदे विख विख ते चवंदो वेंदे लब्बैक 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 छा मतलब मौला मां हाज़िर आहियां मौला मां हाज़िर आहियां चई ईअं बि न अच बूट पाए पेर बि उघाड़ा करे अच मथों पेर उघाड़ा हुजनि तरे में काई अहिड़ी शइ पाए मता तुंहिंजो पेर ज़ख़्मी थी पवे महिमान करियो थी मां हेॾे जो आयो आहे त तोखे सेखारण लाइ घुरायो अथमि ट्रेनिंग जे लाइ घुरायो अथमि तुंहिंजे लाइ सेंटर ठाहियो अथमि जंहिंजो नालो आहे काबो हिते घुरायो थी मां त अमीरी एॾां हलंदई हिते अच त ख़ालिक चए थो फ़क़ीरी सेखारियां ले छॾी तकब्बुर छॾे ॾे मां ॿिनि माण्हुनि जा मथां हीअं ॾिठा हेठि नज़र ई कान पवंदी हिकु पैसे में पुर हुजे तव्हां वटि ईअं नाहे पैसो घणो हुजेसि हीअं या वरी हद खां वधीक कमीनो हुजे त पोइ गिची बि खुलियल हूंदसि हाणे जेकॾहिं अमीर आहे खुदा तो चवेस तू हेॾी अच ग़रीब जे लाइ न ग़रीब जे त हूअं ई कंध झुकियल आहे ॻाल्हि सम्झो था अलाए कोन
चई तो थे कुछ कोने को अमीर के तो घुराया हेॾे अच तो फ़क़ीरी सेखारिया हाणे जेकॾहिं मूं वटि फ़क़ीरी सिखियई तो वह कीअं सिखंदे मके में अच कंहिं पन के भी पटणू न थई हेठ हले त कहीं किविल के भी मारणू न थई हिन दीद ते कंट्रोल हिन कनन ते कंट्रोल इन जुबान ते कंट्रोल अन जेरी मल इते लब्बैक 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 चई अने मोटी अची करबला पहुते त वरी हुसैन छा तो चवे अल्लाह करे ता गौर सां ॿुधो हुसैन फरमाए तो जेतरा बि ज़वार आहिनि हर ज़वार जे दीद ते मां हुसैन जी दीद हूंदी आया बेहयाई वारी दीद त नथो खणे पियो हुसैन वारी दीद अथसि त पोइ लब्बैक यब्न रसूलिल्लाह चवे या लब्बैक या हुसैन चवे मां हुसैन तो चवा हुते भी फ़क़ीरी सिखियई आ हुसैन भी फ़क़ीरी ते सेखारई जे हितों फ़क़ीर थी निकते पान संभालियई त पोइ फ़ाइदो इहो थींदई मरी वए तुझी कब्र जे मरण खां पोइ तुझे कब्र जे मथों अल्लाह फरिश्तन में ऐलान तो करे फरिश्तो करबला जी ज़वारी कंदो नथा ॻाल्हायो फरिश्तो करबला जी ज़वारी कंदो हा मुंहिंजा मालिक आवाज़ तो जो वञो हे कल ज़वार थी आयो अॼु हुसैन पान ॾे घुरायो अथसि वञो शबीर जे क़ब्र जे शबीर जे ग़ुलाम जे क़ब्र जी ज़ियारत तहां कयो मां ख़ालिक तो वाइदो कयां सवाब हुसैन जे ज़ियारत जे क़ब्र जो मिलंदो इहा आहे हुसैन जिते किरदार समार मैं इलाहिन मजलिसन में पढ़ियो आहे इलाहिन मजलिसन में पढ़ियो आहे हिते अचण खां पोइ बि जेकॾहिं किरदार में तब्दीली न आई त पोइ बदबख्त आहे उहो इंसान जंहिंखे हुसैन जहिड़ो उस्ताद मिले ऐं पिराए न सघे हुअण ईअं घुरिजे असांजी नमाज़ क़ज़ा न हुजे हुअण ईअं घुरिजे असां हिक ॿिए जी गिला न कयूं हुअण ईअं घुरिजे असां हिक ॿिए सां हसद न कयूं नथी वणेव त बि सलवात पढ़ो मुझे वणेव थी त उन मां ख़बर पइजी वेंदी त पहिरीं ऐं हाणीअ में फ़र्क़ु घणो आहे अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद हिते अचण खां पोइ बि जेकॾहिं साॻा पेर रहिया त अचण जो फ़ाइदो कहिड़ो हुसैन चए थो तूं महीननि जा महीना चए थो त मां हुसैन खे ॾिना आहिनि जीअं अचिबो आहे हुसैन ॾे त हुर खां सिख कलाक में अहिड़ो बणिजी वियो जो ज़ैनब भाउ थी चवेसि पई हे करबला जो मक़सदु आहे हीअ मजलिस जो मक़सदु टाइम घणो वठी वियो आहे इन करे ॿ टे जुमिला मां साहिब जा ॿुधो दुआ थो ॾियां हा मुंहिंजो इरादो हुयो दरबारे शाम पर जेकॾहिं मुंहिंजे भाउ चयो आहे तव्हां सैयद सैयद जा दुआ चवणु नथो मोटायां चए थो मुंहिंजी नंढड़ी साइण जे मसाइब जा ॿ टे जुमिला पढ़ कल्ह साईं मां हिकिड़ो किताब पे पढ़ियुमि त बदमाश बाज़ार शाम में 5 लख क़िबला जन मूंखां बाद में तव्हांखे महज़ूज़ कंदा ऐं मां फ़क़ीर जूं ॿ ॻाल्हियूं ॿुधी वठो आलिम सारी सकाने असांजो तालिब इल्म इन करे जेके ॿ ॻाल्हियूं मूंखे करणियूं मां करे वरितियूं हाणे साईं तव्हांखे वधीक महज़ूज़ कंदो किताब तो लिखे त 5 लख बदमाश आहिनि शाम जी बाज़ार में
एॾे मारे ॾिसो 5 लखनि जो कमु छा आहे एतिरी भीड़ है बाज़ार में जो हीअं जो छोली थी अचे त ज़हरा जूं धीअर हुयूं हिते लॻनि हिन दीवार सां थियूं वञनि वरी जे इन्हे पासे नो छोली थी अचे त ज़हरा जूं वॾियूं धीअर वरी हिन दीवार सां वञियूं थियूं लॻनि हालात एतिरा ख़राब आहिनि एतिरा ख़राब आहिनि जो हिकिड़ी औरत आहे कोठे ते वेठी आहे चंद कनीज़ूं गॾु अथसि चंद कनीज़ूं गॾु अथसि उन्हनि खां पई थी पुछे हे वॾे नेज़े ते सिर कंहिंजो आहे बुढ़ड़ी औरत हे वॾे नेज़े ते सिर कंहिंजो आहे जवाब तो मिले इन्हें जे पी जो नालो अली आहे इन्हें जो नालो हुसैन आहे इन्हें जी मां जो नालो फातिमा है चेती मूंखे ट्रिकुंडो कोई पत्थर त आणे ॾियो नौकराणियुनि जेॾी महिल पत्थर आणे ॾिनसि माफ़ कजो तोड़े जो बुढ़ड़ी आहे हीअं हवा में पत्थर फेराए शब्बीर के पेशानी में हयईं एक आलिम दीन जा अगते जुमला आहिनि त पत्थर हुसैन के पेशानी में लगो खून मींहं वांगुर किरण लगो ज़हरा जो बचड़ो नेज़े तां ज़मीन ते आयो हेॾां हुसैन रुगो न लथो शब्बीर हेॾां लथो ज़ैनब हुतां किरी उन जगह जो नालो आहे मस्कतुर रासिल हुसैन उहा जगह जिते शब्बीर जे सिर खे केरायो वियो हो जेॾी महिल अली जी धी ॾिठो त मुंहिंजे भाउ खे बेगुनाह पत्थर हयो तई हुसैन जी पेशानी मां रत वहे थो उन वक़्तु हथ खणी चए थी मुंहिंजा अल्लाह मां ॾिसां मुंहिंजे साम्हूं इहो घर किरे या तबाह थिए त ज़ैनब राज़ी थिए उन औरत जो नालो किताबनि लिखियो आहे उम्मे हजाम या औरत आ जंहिंखां पुछा कई वई त हिन ग़रीबत जो कसूर कहिड़ो कयो बेगुनाह पत्थर हयईं चई अली जो पुट आहे अलीअ मुंहिंजे पीउ खे बि मारियो हो मुंहिंजे शोहर खे बि मारियो हो अॼु मां उन्हनि जा बदिला थी वठां ज़ैनब रोई चवे थी पोइ इन्हे खां न वठो इहो मां ज़ैनब हाज़िर आहियां मुंहिंजे भाउ खे केरु कुझु न चवे 5 लख कमीना 5 लखनि में कीअं मां चवां 9 कलाक ज़हरा जूं थियूं हिक रिवायत बि ॿुधो बाज़ार शाम में ज़ैनब जो बि हाणे ॾाढो ॾुखियो किताब था लिखनि हीअं जो वञनि हलियूं वरी हेॾे अचनि वरी होॾे अचनि कॾहिं सजाद खे लकुण लॻनि कॾहिं ज़ैनब खे चमाटूं लॻनि कॾहिं उम्मे कुलसूम खे चमाट लॻे कॾहिं सकीना खे लकुण लॻनि इहे थकावल थकियल बीबियूं जेॾी महिल दरबार जे ॿाहिरां आयूं आवाज़ आयो तरसो जो अञा बादशाह सिंगार पियो थो करे अञा दरबार में आयो कोन्हे 9 कलाक ज़हरा जूं धीअर हीअं बीठियूं रहियूं हुसैन जो सर दीवार सां टंगियो वियो ज़हरा जूं धीअर बीठी 3 कलाकनि खां बाद में ऐलान थियो यज़ीद अची वियो आहे पर अञा इंतज़ार नचण वारनि औरतुनि खे घुरायो बर्दाश्त कजो नचण वारियूं औरतूं जेॾी महिल इन्हनि बदमाशनि जो माहौल ॾिठनि जिन जो कम ई नचण आहे उहे नचण वारियूं औरतूं बि चवनि थियूं माहौल ख़राब आहे असां झुमरियूं न हणंदियूंसीं कसम अथव हुसैन जे ॾुखी मां जो तव्हां फ़ैसिलो कयो जिते बदमाश औरतूं बि चवनि असांजे लाइ माहौल ख़राब आहे ज़ैनब जा वार खुलियल हुजनि अंदर दाखिल थियूं ज़हरा जूं धीअ दरबार जी पेशी भुगतियनि दरबार जी मां ये मुंहिंजो बच्चो मूंसां गॾु हूंदो आहे नजफ़ी आहे मां हिनखे हिकिड़े ॾींहुं सक ॾेखारियां पियो चयो रिवायत ॾिसो यार जे तव्हां सही सघो त मां हिकु लफ़्ज़ चवां
बीबी ने जे अॻियां हुसैन जो सिर कपड़े में वेढ़ियो हुई। कपड़े में वेहण को पहिरियों जेको हिन ज़ुल्म कयो अल्लाह लानत करेसि। हिकिड़ी छड़ी हस ख़ैज़रान जी, उहा छड़ी खणी ज़हरा जे बचड़े जे हिते पे तो हणे। पर मां हीअं तो कयां न, ही ज़ोर सां पियो हणे, एतिरो ज़ोर सां हयईं जो लब फाटा, ॾंद मुबारक ड्रही पिया। इहो ज़ुल्म जेॾी महिल ॾिठो ज़हरा जे धीअनि त उन वक़्तु हिक ॿिए खे चवनि थियूं हुसैन जी ज़ियारत त थिए। हेॾे मारे ॾिसो, हुसैन जी ज़ियारत करे कंहिं चए थो अॻियां अची पर्दादारनि खे बीहारियो त मां हुसैन जी ज़ियारत करां। यार मूंखे चवणु ॾुखियो थो लॻे, मुंहिंजी ॿाहूं अथव, बर्दाश्त कजो। चए थो जेॾी महिल हुसैन जो सर हीअं रुमाल में लिकियलु हुयुसि, कॾहिं कॾहिं शबीर जे चेहरे खे थोरो जो ज़ाहिर करे हा। ज़हरा जूं धीअरूं हीअं पबनि ते बीहा, कंहिंखे ॾुख पहुचाइण जे लाइ इहो ई तरीक़ो आहे जो ही कमीनो वरी हुसैन जो सिर ढके थो छॾे। सकीना हर हर चए थी तव्हां थोरो त मुंहिंजो बाबो ॾिठो आहे, मूंखे खणो मां बि ॾिसी वठां। रोअण वारा वरी ऐलान थो करे पोयां अचो दरबार जे त मां हुसैन ॾेखारियां। जेॾी महिल पोयां अची बीठियूं, माफ़ कजो, वरी बि साॻी कैफ़ियत। जेॾी महिल अॻियां हिन कमीने ख़ैज़रान जी छड़ी खणी हुसैन जे लबनि ते हणणु शुरू कई। न बर्दाश्त थी सघियो असगर जी माउ खां, कड़नि समेत अॻिते वधी हिन जे झोलीअ मां हुसैन जो सर खणी चुमी ॾेई चवेसि थी मुंहिंजे हूंदे तोखे लकुण लॻनि, मुंहिंजे हुजण जो फ़ाइदो छा। सकीना जी उम्र नंढड़ी आहे। यजीद पुछा तो करे हुसैन जी धी का तमन्ना, जे मां करबला खां वठी एसी ताईं सिकंदी आई आहियां, कॾहिं बाबे सां ॻाल्हायां। ओ मुंहिंजी ज़िंदगी बाबे जे सीने ते गुज़री हुई। चई पोइ हुसैन मिलायां। गुलामन के चए तो वञो वञी हुसैन जो सर सकीना जे अॻियां रखो। मता तहां मां कोई सवाल करे सर पयो किथे हो दसियूं वञा। एक कमीनो तख्त ते वेठो हो, हिन जे पेरनि जे हेठे ॾाके ते हुसैन जो सर पयो। यो थाल कयन सकीना जे अॻियां रखियन, रोई जदे बाबा वो मुझा मज़लूम बाबा। बाबा एक दफ़ो ज़ियारत कराए। कमीना चवन था खण, जियां हथ वधायई कमीनन थाल खणी वरतो। ज़ुल्म ना है यो, बदल हथन सां जेॾी महिल अॻिते हथ वधायई सिर खयनि, तानू ॾेई चवनि था ईअं न ॾींदासीं, सॾु करेसि अचई त पोइ भले प्यार करेसि। मां ॾिसां कहिड़ी अखा जेका बर्दाश्त थी करे। झोली झले चए बाबा दुश्मन जी दरबार, बाबा मां नंढड़ी धीअ, बाबा मूंखे लजी न कजां। बाबा अॼु मुंहिंजे झोलीअ में आ, ॾिसनि पी जो धी सां प्यार केतिरो आ। हुसैन जो सर उॾाणू साइण जे झोलीअ में आयो, मुंहुं ते मुंहुं रखी चए थी हेॾे निहार मुंहिंजा गिटा ज़ख़्मी अथई। अला लानतुल्लाह अला कौम सयअलम